अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम दिया खुशा। मां अल्हम्दुलिल्लाह ठीक है आंटी। तव्हां स्टूडियो में आयो ख़ैरियत तबी ठीक आहे? छो जो टाइम थियण वारो हाँ माज़रत मां आयसि तोड़े रिश्ते जे लाइ। कंहिंजो रिश्तो? रिश्तो करायां तुंहिंजो। मुंहिंजो रिश्तो? हाँ तुंहिंजो रिश्तो करायां। सॼी ज़िंदगी दुआऊं कंदी आहियां। अहिड़ो रिश्तो कराईंदी आराम सां वियो। तव्हां मुंहिंजो रिश्तो छो था करायो? ख़ैर तबी ठीक है तव्हांजी? हाँ हाणे वक़्तु वियो आहे हलियो शादी कर न। एॾी उमिरि थी वई थी। सदाईं थी ॿुधाए त मां 16 सालनि जी आहियां। हाँ शादी करणु खपे न टाइम सां धीअ शादी कर। बिल्कुलु मां शादी कंदमि। से बि थी पोइ वरी रिश्ता किथे था अचनि? ॾिसे थी ॾुखियो लॻो न पियो ज़मानो। फ़िलहाल त कोई इरादो न आहे मुंहिंजी शादी जो। छो इरादो न आहे तुंहिंजो? मां अहिड़ो रिश्तो कराईंदसि बात छा काई? तोखे ख़बर ई न आहे सॼी ज़िंदगी तुंहिंजो 7 पीढ़ियूं मूंखे दुआऊं कंदियूं। ऐशन में हूंदी आहे। अच्छा तव्हां रिश्तो खणी आयो न? मां तुंहिंजो रिश्तो खणी आई आहियां। अच्छा पोइ हाणे चईं त मां तोखे ॿुधायां रिश्तो कहिड़ो आहे। न मूंखे न ॿुधायो पर ईअं ॿुधायो कहिड़ो रिश्तो खणी आयो। पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे थोरो सोचणु घुरिजे तव्हां ॻाल्हायो कंहिंसां था? मां ॻाल्हायां त ज़ोया सां थी। छो तूं का भला आफ़तां छा? ज़ोया असां जहिड़ो इंसानु आहे छड़ो मेकअप घणो थियल थी मूंखां वधीक। न मुंहिंजो रिश्तो तव्हां मुंहिंजे घर ॾे खणी वञो त उन सां वञी ॻाल्हायो। अॼुकल्ह छोकिरियुनि खां पुछिजे ज़रूरी आहे त तूं हा कंदीअ त पोइ मां तुंहिंजे वॾेरनि सां ॻाल्हाईंदसि न। मूंखे अगरि को पसंदि हूंदो त मां ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदमि ऐं पंहिंजे फैमिली खे ॿुधाईंदमि। सॼी ज़िंदगी दुआऊं कंदीअ। बसि हर ईद ते ड्रवनि में हूंदी शॉपिंगियूं कंदीअ। हा जे तूं चवे त मां तोखे ॿुधायां। अलाह ख़ैर करे। अगरि तव्हांजे दिलि में को अहिड़ो आहे त तव्हां पोइ बि ॿुधायो पर मूंखे रिश्तो क़बूल न आहे। त जेको आहे असली गऊं वाह उठ वॾी पीढ़ी बीठो आहे ईद ते। असली सॼी ज़िंदगी दुआऊं कंदीअ मूंखे। तूं चवंदीअ त मासी गुलां तो ते पई मां हाणे भुलां ॿुधई पर इते ई पई रोलां। सुठो मज़ाक कंदा आहियो माशाल्लाह तव्हां। हा मज़ाक नथी कयां तोसां। मुंहिंजो नालो आहे मासी गुलां। अच्छा तव्हां रिश्ता कराईंदा आहियो? पोइ रिश्ता जो कयां त पोइ इहो वरी माण्हुनि चयो त मासी गुलां पई रुले। हा तोते बि भुलां थी थोरो थोरो। थोरो वञी तव्हां अञा रुलो पर मुंहिंजो इरादो न आहे शादी जो। न हाणे हा करे असली अहिड़ो थी तोखे मां ॿुधायां सॼी ज़िंदगी दुआऊं कंदीअ। अच्छा जी एज छा आहे हुनजी? एज कहिड़ी आहे? मर्दनि जी कहिड़ी एज हूंदी आहे? अच्छा वॾी ॻाल्हि आहे मर्दनि जी कोई एज न हूंदी आहे। त घोड़ो मर्द पोड़ो ई न थींदो आहे कॾहिं बि। तूं एज जी कहिड़ी थी ॻाल्हि करें? पोइ बि ख़बर पए मूंखे। बसि हिकिड़ी शादी कई आहे उहा वीचारी मूं 5-6 ॿार अथसि गुज़ारे वई। अच्छे मथे सां तव्हांखे इहो सुठो नथो लॻे त तव्हां मुंहिंजे घर में अची करे मूंसां अहिड़ो बेहूदा मज़ाक कयो प्लीज़। इहा मज़ाक किथे कई त मां बेहूदा मज़ाक छा? जे तोखे रिश्तो चयो त मां रिश्ते जी बि न रिश्ते जो बि ईअं कंहिंखे चवणु हिकिड़ी तरीक़े सां घार हूंदी आहे। अगरि तव्हांखे ख़बर छो आहे जॾहिं मूंखे रिश्तो त जेको थियणो आहे न इहो त कॾहिं बि थिए मां तोॾे रिश्तो खणी दुआऊं कंदी। न सॉरी मूंखे इहो क़बूल न आहे तव्हांजो इहो रिश्तो। क़बूल न आहे त पोइ तोखे ॿियो थी ॿुधायां फोटू ॾेखारियां? न जी प्लीज़ मूंखे तव्हां फोटू चई त मां तोखे जी 5-6 पिया आहिनि मां वटि फोटू। न जी मूंखे तव्हांजो रिश्तो क़बूल न आहे। हल ॿियो बि त इन खां भलो हथे तूं चवंदी त मासी शहज़ादी कहिड़ा रिश्ता तो वटनि? तूं चवंदी त दुआऊं कंदी दुआऊं सॼी उमिरि ॻोल्हा केतिरा टीवियुनि ते प्रोग्राम कंदी सॼी ज़िंदगी आहे। चिटी चमड़ी बि चाह पीअ न 6 ॾींहंनि खां पोइ इहो मेकअप बि त लहे न फिटे आहे। ॾिसो मां तोखे चवां थी त रिश्ता मां वटि थी अहिड़ा जो कमाल हिकु रिश्ता सॼी ज़िंदगी दुआऊं कंदीअ त मासी गुलां जेको मूंखे रिश्तो कराए ॾिनो त मुंहिंजे 7 पीढ़ियुनि खे तूं दुआऊं कंदीअ। पंहिंजो कारोबार अथसि वॾो असली बुख न मरंदीअ। गोश्त पई खा ॿाकरा गोश्त कॾहिं जेरा कॾहिं कलेजूं कॾहिं पिपड़ कॾहिं मग़ज़। तव्हांजी मां रिस्पेक्ट थी कयां इज़त थी कयां। इहो कहिड़ो तरीक़ो आहे? तव्हां ॿकरियुनि वारो रिडनि वारो रिश्तो खणी आया। इहो को तरीक़ो इहो को फज़ीलत जो कारोबार आहे न? इहो कारोबार छा मतिलबु मां ॿकरियुनि रिडनि वारनि सां शादी कंदमि? पोइ तोखे हाणे वरी कहिड़ो जेको आहे DSP मिलंदो? उहो मिले न मिले उहो मुंहिंजो नसीब जो कमु आहे पर तव्हां अहिड़ो को तरीक़ो न आहे तव्हांजो। नसीब खे पाण थी धकु हणे पई। मूंखे त मां तोरे पाण हली आई आहियां। छोकिरियूं त मां पाण पयूं पंध कनि एलाज़ थियूं कनि मिटनि जे लाइ। उहो कंदियूं हूंदियूं पर मां सॉरी मां ज़ोया सूमरो आहियां। इहो नथो वणे त ॿियो रिश्तो मां वटि इन खां वधीक टाप जो थी। इहो कहिड़ो तरीक़ो? कॾहिं रिडनि वारो ॿकरियूं हाणे वरी ॿियो कहिड़ो रिश्तो? ॾाढो सुठो रिश्तो थी चवां थी निभाॻो न खणई। हा सीज़न में अहिड़ा अंब खाईंदीअ कॾहिं लंगड़ो खा कॾहिं सिंधड़ी खा कॾहिं हो छा चवंदा आहिनि कहिड़ो आहे इहो सिरोली। उथो प्लीज़। हा उथो था निकिरो। अंब खाईंदीअ। उथो निकिरो हितां निकिरो। अड़ी माई तोखे थियो छा आहे? मूंखे पाण एलाज़ कंदियूं आहिनि छोकिरियूं। मां तोॾे लड़ी आई आहियां त भला हाणे यको टीवीअ ते ॾिसां थी वेठी आहे 5 साल अथसि त शादी न थी। मां हिन सां भलाई कयां
चङाई करणु चङी आहे चए पई आहे चवनि था थी वॾो आहे वॾो नंढे कंहिं तोखे न सेखारियो आहे छा मूंखे लॻे थो तव्हांखे कंहिं पैसा बासी आहिनि तॾहिं तव्हां ए टू पोइ ज़ेड पैसा त वठंदी आहे न पैसा न वठंदी आहे छा मुफ़्त में थी पंध कयां छा हाणे बि हिकिड़े ॾिना आहिनि 5000 रुपया रक्शे जे किराए जा त किरायो भाड़ो कर मासी तव्हां उथो इहो लंगड़ो इहो अंबनि मां वारो त चवां इहो थी सब्जी वारो त इहो न, फ्रूट वारो हथ वारे ईद जे ॿिए ॾींहं ते तुंहिंजी मङणी करायां मूंखे त तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सम्झ में नथी अचे फ्रूट गोश्त वारो बि खाऊं। इहो कहिड़ो तरीक़ो तव्हां कहिड़ो मुंहिंजे शो में रिश्ता खणी आया आहियो त तरीक़ो सिखो तव्हां काथे बि मां तोखे परणायां थी इज़त सां न्याणीअ खे रुख़सत कजे परणजी वञे त चङो आहे न पोइ सॼी ज़िंदगी वेही तूं छा कंदीअ केरु तुंहिंजे लाइ रुलंदो पिनंदो तोखे पाण खे टेम कोन तूं अचे रोज़ टीवीअ ते केरु तुंहिंजो वॾो नंढो आहे माखो सवा मासी गुलाब भई तुंहिंजे लाइ इहो रुलंदी वते हीउ रिश्तो खणी आई आहे मुंहिंजे लाइ सब्जी वारो फ्रूट वारो अंबनि वारो रेडनि वारो इहो को तरीक़ो इहो को फज़ीलत तव्हांजी कारोबार आहिनि सभु कारोबार आहे तव्हां उथो प्लीज़ वञो टाइम ज़ाया न कयो रिश्तो ईंदो मूंखे तूं ॿुधाए तूं ॻाल्हि कर अञा मां वटि पिया आहिनि 8 फोटू पिया आहिनि मोबाइल में चई त मां तोखे ॾेखारियां मां तोखे हाणे ॻाल्हाए ॾेखारियां त छोकिरियूं केतिरियूं थियूं एलाज़ कनि मूंखे हिन में 50 त वॉइस मैसेज पियो थियूं एलाज़ थियूं कनि त मासी गुलां टेम ॾे असां ॾे अचो मूंखे ॾिसी वञो मां चवमण पई हिते रुला मासी गुलां काॾे वेंदी सिंध खां ॿाहिरि रुलंदाऊं पर तव्हांजो रिश्तो हिते नथो थी सघे रिश्तो छो न थींदो मूंखे क़बूल न आहे तव्हांजो कोई बि रिश्तो छो उथो तोखे रिश्तो क़बूल न आहे तव्हां प्लीज़ वञो मुंहिंजो टाइम ज़ाया न कयो महिरबानी कयो अरे तव्हां करे छा थी हिन जो टेम ज़ाया थो थिए तूं कम वारी आहीं बाक़ी मां वांदी आहियां न तव्हां मुंहिंजो टाइम ज़ाया था कयो इहो कहिड़ो तरीक़ो छा आहे तुंहिंजो टेम ज़ाया थो थिए इहो कहिड़ो तरीक़ो आहे उते एलाज़ कंदी रहंदी आहे हा को वठंदी कोन वॾे नंढे जो चवण वटि चवां थी हा त एतिरा फोटू पिया आहिनि कंहिंखे पसंदि करे हा ॿियो ॿुधायां जाई ये सभिनि जे साम्हूं तव्हां मुंहिंजी बेइज़ती था कयो यार फुट में थी अजीब मज़ाक मई लॻायो हिते मज़ाक छा जो आहे फुट हर ड्रव ई ड्रव थी तव्हां ताड़ियो बि इहे ड्रव थियूं अड़ी पोइ बुख मरंदी कोई कोन ॾिसंदी मर तूं मुंहिंजो चवण नथी वठे इहो ड्रामो तव्हां ॿिए जाइ ते इहो वञी ड्रामो छा जो आहे मासी गुलाम मशहूर रिश्तनि वारी हिन छोकिरीअ खे त ॻाल्हि ई नथी वणे मुंहिंजी बाहि जाए तोखे पोइ केरु वठंदो अड़ी मां चङाई करे तोॾे आई आहियां तोॾे पाण पंधु करे आई आहियां तोखे ॻाल्हाइण जी ख़बर नथी पए मासी गुलाम खान जी तूं ख़िज़मत कर तूं चओ मासी चांहि पीअंदी आहियां बोतल पीअंदी आहियां पीअंदी आहियां को रिश्तो खणी अचो त पोइ मां ॻाल्हि कयां सब्जी वारो फ्रूट वारो अंबनि वारो इहो रिश्तो आहे पोइ इहे माण्हू न आहिनि छा इहे माण्हू त ॿिए कंहिंखे वञी तव्हां ॾिसो प्लीज़ उथो था टाइम ज़ाया न कयो महिरबानी कयो अड़ी करे छा थी ॿिए कंहिंखे ॾिसो वञी जा रिश्ता अहिड़ा थींदई मां तोखे ॿुधायां हा ॾिसां केरु थो अचे तोॾे रिश्ते जाए लाइ उथो हलो तव्हां हलो हलो रिढ जहिड़ो मुंहुं अथव त मेकअप सुञाणे वई कोन इहो मासी गुलां तोॾे भुली भुली आई आहे भई हिते पई रुलां तोखे भई चवां त भलो थी करे छॾ शादी फ्रूट ई फ्रूट इहो को तरीक़ो तव्हांजो मूंसां कीअं था ॻाल्हायो तव्हां केरु तोसां शादी कर चयो मैं अंब ई अंब खाईंदी तूं पाण लंगड़े अंब जहिड़ो मुंहुं कयूं वेठी हा ॿाहिरि ॾेई साड़िया बदतमीज़ जहिल क़िस्म जी माई को तरीक़ो न आहे कंहिंसां ॻाल्हाइण जो को जूस खणी अचो प्लीज़